बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां से क़ब्र सलाम क़बूल पे। हिकिड़े दोस्त सां वेठोसि, उन अचण सां ई मूंखे सलाम करे मूंखे चईं त यार हिकिड़ो माण्हू तुंहिंजी गिला पियो करे। मां मुस्कुरायो, चयो तूं माना मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक़ थो सम्झे छा? खिले छो थो? यकीन कर त मां तोखे सही थो चवां, हिकिड़ो सफ़ा मोतबर शख़्स। मां वरी खिलियुमि, पोइ चए पियो यार मां तोखे ॿुधायां थो त हिकिड़ो मोतबर शख़्स उहो तुंहिंजी गिला पियो करे, वरी तूं खिले थो, मुंहिंजी ॻाल्हि खे कूड़ थो सम्झे। मां हुनखे चयो मां तुंहिंजी ॻाल्हि खे कूड़ नथो सम्झां, मां तुंहिंजे सम्झण ते खिलां थो, तुंहिंजे अंदाज़ ते खिलां थो। चई छो? तो चयो त हिकिड़ो मोतबर शख़्स तुंहिंजी गिला पियो करे, इन ते खिलां पियो। चए पोइ वाक़ई मोतबर आहे। मूं खिली हुनखे चयो त जेको गिला थो करे उहो मोतबर कीअं थियो? हुन चयो हा यार इहा तव्हांजी ॻाल्हि आहे वाक़ई। मां चयो मोतबर गिला न आहिनि कंदा, पर जे अगरि हू गिला करे बि अथो, मां त कोन थो ॿुधां। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजा मलाइक ॿुधनि था, मुंहिंजो अलाह ॿुधे थो। हाणे मुंहिंजी उहो गिला थो करे, छो जो मूं वटि को सबूत कोन्हे। मुंहिंजे तरफ़ां अलाह ॿुधे थो ऐं उहो उनखे पाण ई जवाबु ॾींदो। दोस्तो, अमूमन तव्हां ॿुधंदा हूंदव त तव्हांजी फलाणे हंधि गिला थी हले, मटीरे हंधि गिला थी हले, फलाणो तव्हांजी गिला पियो करे। 5 वेठा, 8 वेठा, 10 वेठा, भले छॾियो न, गिला करणु ॾियो उन्हनि खे। जंहिंखे अलाह पाक जेका ड्यूटी हणी छॾी आहे न, भले पंहिंजी ड्यूटियूं कनि। तव्हांजी गिला अगरि करे थो, को गीबत करे थो, त तव्हांजा गुनाह था लहनि। तव्हां शुकुरु कयो त काफ़ी तव्हांजा गुनाह लही उनजे मथां था चढ़नि। तव्हां उते मौजूदु कोन आहियो, तव्हांखे पक आहे त तव्हांजो अलाह ॿुधे थो ऐं मलाइक मुंहिंजा ॿुधनि था, त तव्हांजे तरफ़ां उहे पाण ई उन्हनि खे जवाब बि ॾींदा, उन्हनि खे सज़ा बि ॾींदा। कॾहिं बि कंहिंजी ॻाल्हि ते गुसो न कंदा कयो त तव्हांजे फलाणो माण्हू गिला पियो करे, छॾे ॾियोसि, भले करे। उन माण्हूअ जंहिं मूंखे ॿुधायो त मोतबर शख़्स तुंहिंजो गिला पियो करे, त यार मां वाक़ई हिनखे मोतबर सम्झंदो हुउसि। चए पियो यार मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि कोन्हे, तो चयो त जेको गिला थो करे उहो मोतबर कीअं थियो? मां चयो मोतबर गिला न आहिनि कंदा। मोतबर ताक़तवर जेके आहिनि उहे गिला न आहिनि कंदा, उहे सरेआम चई ॾींदा आहिनि। जेके कमज़ोर माण्हू हूंदा आहिनि ऐं नाअहल माण्हू हूंदा आहिनि, उहे ॿियनि जे पुठीअ ॾों लिकंदा आहिनि। इन्हनि जो असां सां को फ़र्क़ु नथो पए। तव्हां बि इन ॻाल्हि खे ज़हन में विहारे छॾियो त तव्हांजी अगरि को गिला थो करे, तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? तव्हांजो वज़न घटि थो थिए, तव्हांजो कलर चेंज थो थिए, को तव्हांजी गीबत थो करे त तव्हांजा कपिड़ा मेरा था थी वञनि, छा थो थिए? यकीन कयो त तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो। ॾिसो, हिकिड़ो वॾो माण्हू आहे, सुठो शख़्स आहे, पाण खे मोतबर थो सम्झे, उहो तव्हांजी गीबत कंदो, माना तव्हां बि का शइ आहियो न, जो तव्हांखे रूबराओ नथो चई सघे। परपुट तव्हांजे लाइ थो हिकु हिकु अॻियां वात हणे, परपुट हिकु हिकु जे अॻियां भौंके थो, त सम्झी सघो था त तव्हां ताक़तवर आहियो। अहिड़ी का ॻाल्हि हुजे तव्हांखे उहो पहुची सघे त तव्हांखे रूबरा बि चई सघे थो, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे। मुंहिंजे हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे, मुंहिंजे पैगाम जो मक़सदु इहो आहे त अगरि परपुट हो तव्हांजी गिला थो करे, तव्हांजी गीबत थो करे, तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए थो, त तव्हां का शइ आहियो। हुन में ज़रूरत कोन्हे जो तव्हांखे अची साम्हूं चए। इन जे करे उहो माण्हू परपुट भौंकंदो रहंदो आहे। छॾे ॾियोसि। चवंदा आहिनि त फ़क़ीर पिनंदा रहिया, कुता भौंकंदा रहिया। न फ़क़ीरनि पिनणु छॾियो, न कुतनि भौंकणु छॾियो। जंहिंखे जेका ड्यूटी आहे, जंहिंखे कमु आहे, उहो पंहिंजो कमु कंदो रहंदो। अहिड़ा त कुता मार्केट में खोड़ मिलंदा, पोइ माण्हू इन कुतनि जे करे पंहिंजो मक़सदु खे छॾे ॾे। चवणु ॾियो। मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।